को काबिल था बनाया मुझको। बाबा ने जब हाथ पकड़कर आपके हाथ में थामे थे वो ख्वाब ही सारे, जीता था वो जिनके सहारे। बाबा ने जब हाथ पकड़कर हाथ में आपके थामे थे वो ख्वाब ही सारे, जीता था वो जिनके सहारे। आज भी मुझको याद है वो दिन, आज भी मुझको याद है वो दिन। मैं ना पढ़ता और आप डांटते, मैं ना पढ़ता और आप डांटते, पर डांट में आपके प्यार बहुत था। डांट में आपके प्यार बहुत था और था मुस्तकबिल। आज मैं सोचूं तो हंस पड़ता हूँ। मैं आज जो कुछ भी हूँ आप वजह हैं। आपकी सारे डांटे प्यारी, आपकी लाठी मीठी वाली, आपका गुस्सा मुझको भाए, आप पैगंबरी पेशे वाले, आपकी कदमों झुकना चाहूँ, आपके लिए दुआएं मांगूं, आप मसीहा, आप हो रहबर मेरे उस्ताद। अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ख़बर आहे त अॼु 5 अक्टूबर आहे ऐं अॼु दुनिया में उस्तादनि खे भेट ॾिनी पई वञे। अॼु वर्ल्ड टीचर्स डे आहे ऐं यूनेस्को तरफ़ां 1994 में इन ॾिहाड़े खे उस्तादनि जो आलमी ॾींहुं करार ॾिनो वियो। 1945 में ॿी आलमी जंग खां पोइ, द सेकेंड वर्ल्ड वॉर, उन खां पोइ यूएन जे मुख़्तलिफ़ शाख़ुनि जनम वरितो। तंहिं में हिकिड़ी आहे यूनेस्को जो जेको फुल फॉर्म आहे उहो आहे द यूनाइटेड नेशंस एजुकेशनल साइंटिफिक एंड कल्चरल ऑर्गेनाइजेशंस। यूनेस्को तरफ़ां जेको आलमी ॾिहाड़ो आहे उस्तादनि जो, उहो त 5 अक्टूबर ई तय थियल आहे, जंहिंमें 193 मुल्कनि राजपोपन ॾेखारियो आहे। 193 मुल्क सिग्नेचरी आहिनि यूनेस्को जा, पर उनजे बावजूदि कुझु मुल्क अहिड़ा आहिनि जेके पंहिंजे उस्तादनि खे भेटा इन ॾिहाड़े न बल्कि कंहिं ॿिए ॾींहं ते ॾियनि था। ऐं उनजो सबबु आहे उन्हनि जा जेको तव्हांजा लोकल उहे किरदार आहिनि, आला किरदार, उत्तम किरदार, उहे उस्ताद जिन खे उहे भेटा ॾियण जे लाइ इन उस्तादनि जे ॾिहाड़े खे उन सां मुंसलिक कयो वियो आहे। मिसाल जीअं इंडिया में जेको आलमी ॾिहाड़ो मल्हायो थो वञे उहो 5 अक्टूबर न 5 सेप्टेंबर मल्हायो थो वञे। ऐं इंडिया वारा 5 सेप्टेंबर ते इन करे मल्हाईंदा आहिनि छो त हू पंहिंजे हिकु स्कॉलर, राइटर ऐं इंडिया जे 7हों जेको प्रेसिडेंट हुयो उनखे भेटा ॾींदा आहिनि। जो नालो आहे सर्वपल्ली राधाकृष्णन। हू उन्हनि खे भेटा ॾियण जे लाइ हर साल 5 सेप्टेंबर ते इहो ॾिहाड़ो मल्हाइनि था। त हू स्पिरिचुअलिज़म ते बि बिलीव कनि था ऐं गुरु पूर्णमी जंहिंखे हू पंहिंजो स्पिरिचुअल गुरु कोठीनि था, ही 5 सेप्टेंबर खे इन ॾिहाड़े खे उन सां बि ॻंढीनि था। इंडिया में जेको उस्तादनि जो ॾिहाड़ो आहे उहो 1962 खां वठी इन ई ॾींहं ते मल्हायो वेंदो आहे। अर्जेंटीना में 1915 खां इहो ॾिहाड़ो मल्हाइणु शुरू थियो आहे ऐं 11 सेप्टेंबर ते इहो ॾिहाड़ो मल्हायो वेंदो आहे अर्जेंटीना में। हू पंहिंजे हिकु फिलोसोफर, राइटर ऐं उतां जो जेको अर्जेंटीना जो जेको 7हों प्रेसिडेंट हुयो उनखे भेटा पेश कंदा आहिनि, जंहिंजो नालो आहे डोमिंगो फैसिनो सरमेंटो। त ईअं दुनिया में मुख़्तलिफ़ ॾिहाड़ा मुख़्तस आहिनि, पर अक्सर जेके आहिनि 193 मुल्क त मुतफ़िक़ आहिनि त इहो ॾिहाड़ो अक्टूबर 5 ते ई मल्हायो वेंदो ऐं उनजो मक़सदु हूंदो पंहिंजे उस्तादनि खे भेटा ॾियणु। त असांजे मुल्क पाकिस्तान में बि उस्तादनि जो ॾिहाड़ो जेको आहे उहो बिल्कुलु 5 अक्टूबर ते मल्हायो थो वञे ऐं असीं पंहिंजे तमामु उस्तादनि जा शुक्रगुज़ार आहियूं जिन असांखे ठाहियो आहे, असांखे क़ाबिल बणायो आहे। ऐं वाक़ई सच पुछो त असीं उन्हनि जी महिनत खां सवाइ क़ाबिल न आहियूं। हू पाण त अॼु बि उन ई घरनि में रहनि था जिन घरनि में उन वक़्तु रहंदा हुआ जॾहिं हू असांखे पढ़ाईंदा हुआ। हालांकि हुननि जा शागिर्द त वॾनि वॾनि बंगलनि जा मालिक बि बाद में बणिजनि था, वॾनि वॾनि कारुनि में घुमनि था, पर हू पंहिंजे मोटर बाइक ते हुया तंहिं वक़्त में, त अॼु बि मोटर बाइक ते आहिनि। हुननि जी ज़िंदगी में को फाइनेंशियल को वॾो चेंज न आहे ईंदो, पर हा उन जा शागिर्द अलाए किथे किथे वञी पहुचंदा आहिनि। ऐं हीअ जेका बि कामयाबी आहे असांजी उहा सभु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजे मोहतरम उस्तादनि जी आहे। ऐं पहिरियों उस्तादु जेको आहे जॾहिं उहो असांखे प्राइमरी पढ़ाए थो, त पहिरियों उस्तादु असांजो